अब्दुल्लाह आका नूर मिन नूरिल्लाह या अय्युहल मुश्ताक़ून बिनूरे जमालिही बलगल्लाह बिकमालिही कशफत जा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही सल्लु अलैहि व सहाबिही व सल्लिमू तस्लीमा। अखिन की न कमाइयो अखिन की न कमायो जो रत न रुनाऊं। बेटा साईं हुसैन जी सूख है सॼी ज़िंदगी गम में रहा आज़ादारी में रहा पर फरमान गाना मां न रुनुस अखिन मो रत वया अखिन की न कमाइयो जो रत न रुनाऊं पलानी दे पिरिया खे पीठे ॾिठाऊं तिन अखिन खे आऊं कजल कहिड़ो पाया या हुसैन या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब मंझंदि खां वठी जेका बि हिते सलवात पढ़ी से जुमले लख ॾेढ लख सलवात जो सवाब अॼोके मजलिस जो सवाब हुसैन जे लाइ जेके रुना रुना से इन सॼे ज़िक्र जो कुल शरीफ़नि जो सूरत फातिहा जो अॼु साईं जेको हलीम जो सालियानी न्याज़ कयो आहे इन न्याज़ नज़रिल्ला न्याज़ हुसैन न्याज़ जो ख़ैर जो 1.5 लाख सलवात जो सवाब बारगाह रिसालत में ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात बाबरकात के हदियतन तोहफतन पेश कयो से महबूब जे नूरी हतारो अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलाम अल्लाह अलैहा के पेश कयो से सानिए ज़हरा अम्मा सैयदा ज़ैनब सलाम अल्लाह अलैह के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के पेश कयो से खुसूसतन मौला इमाम हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन सरकार ऐं जेके भी करबला में मौला सा मस्तूरात पाक गड हुयो ऐं मौसूम गड हुया उन्हनि खे पेश कयो से ॾाढो आदम ॾाढी हवा के पेश कयो से ॾाढो आदम खोटी मां महदी अलैहिस्सलाम ताईं कुल मोमिनीन वल मोमिनात के पेश कयो से कुर्बान अली साईं जे बाबा साईं के साईं जी वॾी मरहुमा अम्मा के साईं जे मासी के मुझे अबे अम्मा के बाबा रहमतुल्लाह मेमून साईं के ऐं जेके बि न दुआ में वेठा असां सभिनी जा जेके भी वॾड़ा साईं भूरल शाह बाबा वरन जा जेके भी वॾड़ा हे फ़ानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से मौला सभिनी के प्यारे आका जो पारो नसीब फरमा अॼो को कुर्बान अली सातो साहब जो ख़ैर बिलावल सातो साहब जो अब्दुल कादिर सातो साहब जो ख़ैर मुझी अम्मा मिठी जो ख़ैर नजरे अल्लाह न्याज़े हुसैन पांजी बारगाह में उहद जबल जेडो लिखन कबूल फरमा ओ मौला कुर्बान अली साईं जी भारत थई इमाम हुसैन जी नेन जो वास्तो थी अम्मा ज़ैनब जो वास्तो थी अम्मा बीबी सुगरा जो वास्तो थी कुर्बान अली साईं ते क़यामत ताईं रहमत फरमा कुर्बान अली साईं जा दुख ला साईं जो पोतायूं बश्क साईं के क़यामत ताईं आबाद फरमा कुर्बान अली साईं साईं जे भाइरनि बचड़नि अम्मा के भेनरुनि के क़यामत ताईं आबाद फरमा हिननि ते कॾहिं ॾुखियो ॾींहुं न आणिजा सिवाय ग़मे हुसैन जे ॿियनि ग़मनि खां क़यामत ताईं पनाह
पनाह अता फरमा साईं गुलाम शबीर आराई साईं जा दुकला साईं जे बचड़न पुट के अमले न्याणिन के सेहत ऐं खिजरी हयाती अता फरमा अॼु इमाम सजाद जी शहादत जी रात मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन जो वास्तो थी सैयद घुरल शाह बाबा साईं जी पारत थई साईं जा क़यामत ताईं हर बोड़ ते बेड़ा पार फरमा ओ मौला बाबा साईं दाद फुलपोटो साईं के सेहत दे खिजरी हयाती दे बच्चन के खिजरी हयाती दे साईं के ज़ाहिरी गैबी गंज गंज अता फरमा असां जे जमात जे निगरान अरबाब अली के सलवात जो इश्क दे ऐं फकीर साईं के हुसैन जे खून जो वास्तो थी सेहत ऐं खिजरी हयाती अता फरमा फरादन साईं जा बिलावल मेमन साईं जा बेड़ा पार फरमा गुलजार फुलपोटो जा बेड़ा पार फरमा एडवोकेट साईं ज़ाहिद हुसैन कीरियो साईं के ज़ाहिद हुसैन साईं जे सजे आयाल के क़यामत ताईं आबाद फरमा बाबा अला बख्श साईं जा बेड़ा पार फरमा अली अकबर अली असगर जो वास्तो थी अली असगर जो वास्तो थी चौधरी अरशद अली साईं जे बचड़न पुटन न्याणिन के क़यामत ताईं आबाद फरमा असां के सिवाय गमे हुसैन जे बिन दुनिया जे गमन को पनाह अता फरमा फलस्तीन ईरान जी मदद फरमा अकबर जे खून जो वास्तो थी फलस्तीन जी ऐं ईरान जी मदद फरमा हर मोमिन जे घर में सजे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में हर मोमिन सुन्नी जे घर हर मोमिन शिया जे घर लख सलवातों पढ़ियो वञनि या दुआ कबूल फरमा कुर्बान साईं के जे दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जा बेड़ा पार फरमा कुर्बान अली साईं के अम्मा जी जल के मदीने ईरान इराक शाम जी ज़ियारत मोजज़े सां जल्दी नसीब फरमा बिलावल सातो साईं अब्दुल कादिर साईं के सरकारी ड्यूटी अता फरमा किबला साईं दीदार अहमद सियाल के मोहम्मद बिलावल सियाल के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं मोहम्मद इलियास सिमंग जा जेके भी चौधरी इन दुआ में वेठा आहिनि सभिनी जा सॼी जमात जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे